तहरीक इंसाफ तरफ़ां सिंध सरकार ख़िलाफ़ अॼु मार्च कयो वेंदो। हुकूक सिंध मार्च जे नाले सां रैली जी शुरूआत अॼु कमू शहीद खां थींदी। मार्च जी अॻवानी पढ़ी वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी कंदो। कमू शहीद समेत घोटकी ज़िले खे पीटीआई जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त तहरीक इंसाफ अॼु जेको आहे सिंध सरकार ख़िलाफ़ मार्च करे रही आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया तहरीक इंसाफ तरफ़ां सिंध सरकार ख़िलाफ़ अॼु मार्च कयो वेंदो। हुकूक सिंध मार्च जे नाले सां रैली जी शुरूआत अॼु कमू शहीद खां थींदी। इन हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया मार्च जी अॻवानी पढ़ी वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी कंदो। कमू शहीद समेत घोटकी ज़िले खे पीटीआई जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया आम ख़बर जे हवाले सां त जेको आहे अॼु तहरीक इंसाफ तरफ़ां सिंध सरकार ख़िलाफ़ मार्च कयो वेंदो। हुकूक सिंध मार्च जे नाले सां रैली जी शुरूआत अॼु कमो शहीद खां थींदी। मार्च जी अॻवानी पढ़ी वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी कंदो। कमो शहीद समेत घोटकी ज़िले खे पीटीआई जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। तहरीक इंसाफ तरफ़ां सिंध सरकार ख़िलाफ़ अॼु मार्च कयो वेंदो। हुकूक सिंध मार्च जे नाले सां रैली जी शुरूआत अॼु कमो शहीद खां थींदी। हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया मार्च जी अॻवानी पढ़ी वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी कंदो। कमो शहीद समेत घोटकी ज़िले खे पीटीआई जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे।